कपड़ा धोइण जो कम हर घर जे अहम कमनि में शुमार थींदो आहे। इहो कमु आहे त औरतुनि जे हथ जो, जंहिंखे अॼुकल्ह जदीद तरीक़नि सां सरअंजाम ॾिनो वञे थो। जन तरीक़नि कपड़नि धोइण वारे कम खे सवले खां सवलो बि बणाए छॾियो आहे, पर तंहिं बावजूद बि धोतल कपड़ा तव्हां जे लाइ इंतिहाई ख़तरनाक साबित बि थी सघनि था, जंहिं बाबति अॼु असां अव्हां खे ॿुधाईंदासीं। सिहत जे माहिरनि हिक तहक़ीक़ खां पोइ चयो आहे त धोतल कपड़नि मां निकिरंदड़ घिम ऐं सरफ या साबुण जी खुशबू इंसानी फिफड़नि लाइ इंतिहाई नुक़सानकार आहिनि। डॉक्टरनि जो चवणु आहे त आले कपड़नि मां निकिरंदड़ घिम 30% ताईं वधी वेंदी आहे। उन करे कपड़नि वारी घिम ऐं सरफ तोड़े साबुण जी खुशबू साह जी तकलीफ़ जो सबबु बणिजे थी। ॿाहिराड़ियुनि ऐं ॿियनि जायुनि ते खुलियल ऐं हवादार मैदाननि ते कपड़नि खे सुकाइण लाइ रखियो वेंदो आहे, पर केतिरनि ई घरनि में कपड़ा सुकाइण लाइ सह न तोड़े कमरनि में रखिया वेंदा आहिनि। जेतिरा कपड़ा वधीक आला हूंदा, उन्हनि सां घिम बि वधीक थींदी आहे, जंहिंजे करे घरनि ऐं कमरनि में घिम तेज़ीअ सां वधी वञे थी ऐं फिफड़नि तोड़े साह में तकलीफ़ जो सबबु बणिजे थी। केतिरनि ई माण्हुनि लाइ इहो एतिरो ख़तरनाक साबित न बि थिए, पर कैंसर, फिफड़नि, गुर्दनि ऐं ॿियनि मसइलनि जो शिकार माण्हुनि लाइ इहो कंहिं बि सूरत में नज़रअंदाज करण जोॻो नाहे हूंदो। उन करे कपड़ा धोइण खां पोइ उन्हनि खे सही नमूने निपोड़े खुश्क करण जी कोशिश कई वञे। कपड़नि में जेतिरो पाणी वधीक हूंदो, ओतिरो ई उहे नुक़सानकार साबित थियनि था।